अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब तोखां घुर कनि था त तू मूसा अलैहिस्सलाम वांगुरु उन्हनि लाइ आसमान मां को पहिरियां खां तयार थियल या लिखियल किताब लाही। पर यादि रहे त उन्हनि मूसा खां उन खां बि वॾो बेहूदा सवाल कयो हुयो, जो चयाऊं त असांखे अल्लाह ज़ाहिर ज़हूर यानी पधरे पटे ॾेखार। पोइ संदन अहिड़नि ज़ुल्म जे करे मथिन विॼ कड़की हुई, पर तंहिं हूंदे बि हुननि वरी काबे खे महबूद बणायो। उन खां पोइ बि जो उन्हनि वटि पधरियूं निशानियूं अची चुकियूं हुयूं, लेकिन असां संदन उहा ख़ताब माफ़ कई ऐं मूसा अलैहिस्सलाम खे पधरो ग़लबो इक़्तिदार ॾिनोसूं ऐं खान वाइदे वठण लाइ जबल तूर खे मथां खड़ो कयोसूं त मना आईंदा बेहूदा सवालनि खां तौबा कनि, ऐं खेनि चयोसूं त शहर जे दरवाज़े मां सजदो कंदा दाख़िल थियो, ऐं खेनि हीउ बि चयोसूं त सबत यानी छंछर जे ॾींहुं हुक्मनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी न कजो, यानी मच्छी न पकड़जो ऐं दुनिया जा कम कारियूं छॾे अल्लाह जी इबादत कजो। ऐं खान उहो पको अंजाम वरितोसूं, लेकिन उन्हनि अंजाम टोड़ियो। तंहिं करे उन्हनि जे अंजाम टोड़ण ऐं अल्लाह जी आयतुनि जो इनकार करण ऐं नबियुनि खे नाहक क़त्ल करण ऐं संदन हीअं चवण त असां जूं दिलूं पर्दनि में या गिलाफ़ में सलामत ऐं महफ़ूज़ आहिनि, असां मथिन लानत कई, बल्कि संदन कुफ्र करे अल्लाह संदन दिलनि ते मोहर लॻाए छॾी। उन करे सवाइ किन थोड़नि जे ॿिया ईमान न आणींदा। ऐं संदन कुफ्र ऐं मरियम ते संदन वॾे बहतान मढ़ण सबब ऐं संदन हीअं चवण त वाकई असां अल्लाह जे रसूल ईसा पुट मरियम खे क़त्ल कयो हो, अल्लाह उन्हनि खे मलून कयो आहे। उन्हनि न ईसा खे क़त्ल कयो ऐं न खेसि फांसी चाढ़ियो, मगर खेनि शक में विधो वियो ऐं उन्हनि हिक ॿिए शख़्स खे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुशाबह थी पियो हुयो उन खे क़त्ल कयो। ऐं बेशक जिन माण्हुनि उन में इख़्तिलाफ़ कयो उहे बि हक़ीक़त में उन बाबति वाकई शक में पियल आहिनि, ऐं उन्हनि वटि बि सवाइ गुमान जे ॿियो को बि इल्म न आहे। ऐं यकीनन उन्हनि ईसा खे क़त्ल न कयो हो, पर अल्लाह हुन ईसा अलैहिस्सलाम खे त पाण ॾांहुं ज़िंदा खणी मथे वरितो हो, ऐं अल्लाह निहायती ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं अहले किताब मां को बि अहिड़ो न हूंदो जेको संदसि मौत खां अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॿीहर ज़हूर पज़ीराईअ खां पोइ मथसि यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान न आणे ऐं क़यामत जे ॾींहुं हू यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीन ऐं नसारनि ते जेको हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां सुलूक कयो हो तंहिं बाबति मथन शाहिद थींदो। तंहिं करे यहूदियुनि जे अहिड़नि ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ऐं सियाहकारनि जे करे असां केतिरियूं ई पाक ऐं हलाल शयूं मथन हराम करे छॾियूं जेके हुननि लाइ पहिरियां ई हलाल कयूं वयूं हुयूं, ऐं उन्हीअ करे बि जो अल्लाह जी राह खां घणो रोकींदा हुआ ऐं मना करण जे बावजूद हू व्याज खाईंदा हुआ ऐं माण्हुनि जा माल नाहक ऐं नाजाइज़ तरीक़नि सां हड़प कंदा हुआ। ऐं उन्हनि मां काफ़िरनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयार करे रखियो आहे। मगर उन्हनि मां जेके शख़्स अल्लाह जे किताब जे इल्म में रासिख़ ऐं पुख्ता आहिनि ऐं मोमिन आहिनि, उहे तोॾां नाज़िल कयल ऐं तोखां अॻु में नाज़िल थियल किताबनि ते ईमान रखनि था। उहे निमाज़ क़ाइम कंदड़ ऐं ज़कात ॾींदड़ ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते पिण ईमान रखंदड़ आहिनि। इहे उहे आहिनि जिन खे असीं सिघो ई तमामु वॾो अजुर अता कंदासीं।